बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। हिन खां अॻु में ॿ किसा पढ़ियासीं। किसो नंबर 38 इंजील में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ ऐं ताज़ीम जो बयानु, ऐं किसो नंबर 39 ईसवी दीन जे हिकु ॿिए यहूदी बादशाह दुश्मन जी ॻाल्हि। हिन हिसे में असीं ॿ किसा पढ़ंदासीं। किसो नंबर 40 बादशाह जो ॿारणु ऐं वटसि हिकु बुत रखणु ऐं पढ़ो ॾियणु त जेको उनखे सजदो कंदो छुटकारो लहंदो। ऐं किसो नंबर 41 हिकु औरत जो पंहिंजे ॿार सां गॾु अचणु इनकार करण ते ॿार खे बाहि में उछलाइणु ऐं बाहि में ॿार जो ॻाल्हाइणु। किसो नंबर 40 बादशाह जो बाहि ॿारणु ऐं वटसि हिकु बुत रखणु ऐं पढ़ो ॾियारणु त जेको उनखे सजदो कंदो छुटकारो लहंदो। जहूदे संग बी चेराए कर्द पहलुए आतिश बते पर पाए कर्द। ॾिसो हुन यहूदी कुते कहिड़ी तदबीर कई जो बाहि वटि हिकु बुत बीहारे छॾियईं। चवणु लॻो त जेको हिन बुत खे सजदो कंदो बची वेंदो, जेकॾहिं न कंदो त बाहि में साड़ियो वेंदो। असुल बुत इंसान जो नफ़्स आहे जेको सभई बुतनि खे जनम ॾिए थो। लोह सां लोह या पथर सां पथर टकराइजे थो त चिणग निकिरे थी। चिणग खे उजाइणु मुमकिन आहे, पर पथर अंदरि जेको चिणग पैदा करण जो मादो आहे उनखे उजाए नथो सघिजे। अहिड़ीअ तरह नफ़्स जा पैदा कयल बुत फना करे सघजनि था, पर नफ़्स जी उहा कुवत जेका बुत पैदा करे थी उनजो अज़ालो ॾाढो ॾुखियो आहे। उनखां मुतमइन न हुजणु घुरिजे। बुत जो मिसाल उन कारे पाणीअ जहिड़ो आहे जंहिंजो सरचश्मो इंसानी नफ़्स आहे। गंदे पाणीअ जा सभ घड़ा या मट हिकु पथर सां टोड़े सघजनि था, पर चश्मो बंदि नथो करे सघिजे। दोज़ख जा जेतिरे क़दुरु अज़ाब आहिनि उहे हक़ीक़त में ख़बीस नफ़्स जा अमल आहिनि, त गोया नफ़्स जी मुकमल तस्वीर दोज़ख आहे। नफ़्स हर पल में हिकु मकुर करे थो जंहिंमें सभई फ़िरौनी शख़्सियतूं ग़रक़ रहनि थियूं। फ़िरौन जे मुक़ाबले में हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र आहे। ख़ुदा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ई निजात जो ज़रियो आहे। अबू जहल जो रस्तो हलाकत वारो आहे। किसो नंबर 41 हिकु औरत जो पंहिंजे ॿार सां गॾु अचणु इनकार करण ते ॿार खे बाहि में उछलाइणु ऐं बाहि में ॿार जो ॻाल्हाइणु। यकज़ने बा तिफ़्ल आवर्द जहूद पेशे बुतो आतिश अंदर शोले बूद। यानी उन यहूदीअ हिकु औरत खे ॿार सां गॾु आंदो बुत जे अॻियां ऐं बाहि भड़की रही हुई। यहूदीअ चयो औरत खे ॿार खे यहूदीअ चयो बुत खे सजदो कर वरना तोखे बाहि में साड़ियो वेंदो। औरत यकीन वारी हुई, बुत खे सजदो न कयईं। यहूदी औरत खे ॿार खां फुरे बाहि में विधो। औरत खे डपु थियो ऐं दिलि मां ईमान हटाइण जो सोचाईं ऐं बुत खे सजदे करण जो इरादो कयईं। अंदरां ॿार आवाज़ ॾिनो त बज़ाहिर बाहि में आहियां, पर हिते रहमत में ख़ुशि आहियां। अता तूं बज़ाहिर नागवार आहिनि, पर उन्हनि जो नतीजो सुठो आहे। गुनाह बज़ाहिर मिठो आहे, पर हक़ीक़त में ॾाढो कड़ो आहे। माउ जे रहम जे ज़िंदगी पसंदि हुई। पैदा थियण खां डपु थींदो हो। पैदा थियण खां पोइ दुनिया सुठी लॻी। जीअं त रहम मादर खे माण्हू सुठो सम्झंदो हो ऐं दुनिया खे बुरो, पर पोइ दुनिया सुठी लॻी। अहिड़ीअ तरह दुनिया खे छॾे बाहि में वञण खे बुरो सम्झियईं, पर बाहि में वञण खां पोइ दुनिया ख़राब लॻी। माउ बाहि खे ख़राब ऐं हानिकार सम्झी रही हुई, पर मालूम थियो त उन जे ज़रे ज़रे में मसीहाई आहे। ॿारु चवणु लॻो त अंदरि अचु, ॿियनि खे बि वठी अचु जेकी दुनिया जी लज़तुनि में मस्तु ऐं बर्बाद आहिनि, उन्हनि खे बि वठी अचु। ॿार माउ जो हथु पकड़ियो। औरत अलाह जी रहमत में वेही ऐं माण्हुनि खे चवणु लॻी त बाहि अंदरि हिन बाग़ खे ॾिसो।